THN News। वगण लगी ॻोठ यारेदेरो में मुख़्तलिफ़ पाड़नि प्राइमरी स्कूल जे गुज़रगाह जे मुख्य रस्ते घिटियुनि ऐं नालनि लाइ आयल तरक़ियाती कम शुरू न थी सघिया। यूसी यारेदेरो जे हेडक्वार्टर वारे वॾे आबादीअ जे ॻोठ लाइ केतिरनि ई सालनि खां पोइ पब्लिक हेल्थ खाते कंबर शहदाद कोट जे एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर सुरेश कुमार जी सहीअ सां टेंडर पिणु जारी थियो, पर तंहिं बावजूदि हिन वक़्त ताईं को बि कमु शुरू न थी सघियो। ॻोठाणनि पारां एहतजाज। उन मौक़े ते मुनवर अली पंवर, हाफ़िज़ अब्दुल गफ़ूर, अब्दुल ख़ालिक ऐं ॿियनि चयो त असांजे ॻोठ यारेदेरो जे पंवर मौला में सालनि खां वठी को बि तरक़ियाती कमु नाहे थियो। असांजे प्राइमरी स्कूल समेत ॻोठ जे गुज़रगाह जो मुख्य रस्तो घिटियूं हर वक़्तु गंदे पाणीअ हेठि ॿुॾल रहनि थियूं, जंहिं करे असां उतां गुज़री बि नथा सघूं। सालनि खां पोइ पब्लिक हेल्थ खाते कंबर पारां असांजे ॻोठ जे तरक़ियाती कमनि लाइ टेंडर जारी कयो आहे, जंहिंमें असांजे रस्ते घिटियुनि ऐं नालनि लाइ बि कम आयल आहिनि, पर असांजो कमु नथो कयो वञे, जॾहिं त असांजो कमु पब्लिक हेल्थ खाते जे इंजीनियर ऐं ॿिए अमले तोड़े ठेकेदार जी मिली भगत सां पंहिंजे मनपसंदि माण्हुनि ॾे करायो पियो वञे। ॻोठाणनि DC कंबर शहदाद कोट पब्लिक हेल्थ खाते जे वज़ीर समेत ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे नालनि ते आयल तरक़ियाती कम ॿिए हंधि कराइण जो नोटिस वठी मुलविस आफ़ीसरनि ऐं ठेकेदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांजी गुज़रगाह जे रस्ते समेत नालनि जो कमु करायो वञे।